अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार आहियां दानिश कुश्क अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदा हलूं त दादू जी 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत जोही वासी औरत सां ज़ना अॾो साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे 20 साल कैद ऐं 3 लाख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ताईं पहुचायूं पिया त दादू जी 4th एडिशनल काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत जोही वासी नारी सकीना लुंड सां जिनसी ज़्यादती जे केस जी ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान जवाबदारनि ते ज़ना जो ॾोह साबित थियण ते अदालत पारां ॿिनि जवाबदारनि अशरफ पवार ऐं मोहम्मद हनीफ पवार खे 20 साल कैद ऐं 3 लाख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। इन हवाले से असां लाइन पे मौजूद है असो रिपोर्टर रियाज़ चंडियो उन मालूम कंदासीं उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी रियाज़ आगाह कजो। बिल्कुल दानिश, दादू जे 4th एडिशनल सेशन जज काज़ी मोहम्मद नईम सिद्दीकी जी अदालत जोही वासी नारी सकीना लुंड सां जिनसी ज़्यादती जे केस जी ॿुधणी कई आहे। ज़ना ॾोह साबित थियण ते अदालत ॿिनि जवाबदारनि अशरफ पवार ऐं मोहम्मद हनीफ पवार खे 20 साल कैद ऐं 3 लाख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालती हुकुमनि बाद जवाबदार खे सख़्त पुलिस पहिरे हेठि जडिशनल लॉकअप मां डिस्ट्रिक्ट जेल दादू मुंतकिल कयो वियो। यादि रहे त 2 साल अॻु जोही थाणे जी हद हसनाबाद मोहल्ला में जवाबदार नारी सां जिनसी ज़्यादती कई हुई। वाक़े जो केस जोही थाणे ते दाख़िल थियल हो। जी वॾी महिरबानी रियाज़, आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू जी अदालत औरत सां ज़्यादती जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे 20 साल कैद ऐं 3 लाख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे।